अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों छा वाक़ई हाणे मुराद पछताए रहियो आहे। आख़िर मुराद कहिड़ी ॻाल्हि जे लाइ परेशान आहे, सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। दोस्तों मुराद पंहिंजी ज़ाल सां इन परेशानी में मसरूफ़ हूंदो आहे त सोडल इहो क़दम खयों आहे तॾहिं असां हिन जॻह ते अची पहुता आहियूं, न त असांखे केरु कमज़ोर करे हा। ऐं उनजी घरवारी चवंदी आहे अगरि पुलिस अची वई हू तोखे गिरफ़्तार करे वई त पोइ असां त निधड़का थी वेंदासीं, दुश्मन असांजे घर में लही पवंदा। होॾो जेको आहे मुराद चवंदो आहे ईअं न थींदो। मंसूर ख़ान पंहिंजी माउ सां कचहरी मसरूफ़ हूंदो आहे त हिन क़ौम खे बेदार कीअं कजे ऐं कीअं हिन क़ौम खे पंहिंजे हक़नि लाइ विढ़ण लाइ आवाज़ उथाइण जी सघ यानी ताक़त ॾिजे। ही क़ौम सफ़ा निंड ऐं सुतल क़ौम आहे। हू हुनजी माउ उनखे सलाहूं ॾींदी आहे। होॾां ॿी तरफ़ दोस्तों राज़न पंहिंजे भाउ मिठण खे छॾाइण जे लाइ घर खां निकिरंदो आहे ऐं पहिरियों उन खां ठारे खे सम्झाईंदो आहे ऐं भाइरनि खे सम्झाईंदो आहे तव्हां ॿाहिरि न वञिजो, वरी तव्हांजो कमु बि मिठण वारो हशर थींदो। मां जेसीं त न अचां तेसीं तव्हांखे घर खां ॿाहिरि कंहिंखे बि नाहे निकिरणो। हुनखे भउ हूंदो आहे हाणे वरी हिन खे कोन खणी वञे ठारे खे, ऐं पंहिंजे ज़ाल जे मथां बि कावड़ कंदो आहे। होॾां वरी जेको आहे दोस्तों सोढल पंहिंजे पीउ माउ सां वेठो हूंदो आहे। उहे चवंदा आहिनि तूं इहो भला ग़लति कमु कयो आहे या न कयो आहे, छा तोखे कीअं थो लॻे। हू चवंदो आहे मां मूं ग़लति कमु कयो आहे, मूंखां ग़लती थी आहे, बहरहाल इहो मां पुछणु आयो आहियां त पोइ छा थियो आहे। हू चवंदो तोखे ख़बर ई न आहे पोइ छा छा न थियो आहे। पोइ सॼी कहाणी ॿुधाईंदा आहिनि सोढल खे छा थियो आहे।